नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध एक्शन कमेटी ऐं मुतहदा पाकिस्तान तरफ़ां 15 जून ते ऐलान एहतजाज सिंध खे लासानी फ़साद ॾांहुं धिकण जी साज़िश करार। सूबाई वज़ीर सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुतहदा लंडन जे सरबराह बहरिया टाउन अॻियां एहतजाज जी हिमायत कई हुई। एहतजाज में मुतहदा लंडन जूं तस्वीरूं हुयूं। मुतहदा पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर कराची में 90 ॾहाके जहिड़ा लासानी फ़साद करणु घुरे थो। 15 जून ते एहतजाजनि जा सॾ कराची में रतो छाण जी साज़िश जो हिस्सो है। सिंध जे खैरख्वान खे अपील करियूं था त इहा साज़िश कामयाब थियण न ॾिजो। बहरिया टाउन में बाहियूं ऐं हंगामा कंदड़नि जूं वीडियोज़ आहिनि। ज़िम्मेवारनि खिलाफ़ एक्शन खंयो वेंदो। सईद गनी वधीक चयो त वफ़ाक़ी सरकार जी पॉलिसी सबबि इस्लामाबाद ऐं सिंध में विछोटियूं पैदा थी वयूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार जे कदमनि सां सन जे माण्हुनि में महरूमी जो अहसास पैदा थी रहियो। PTI ॼाणे वाणे विछोटियूं पैदा करण वारा कदम खणी रही है। MQM पाण खे कराची जो चेयरमैन समझे थो, पर आदमशुमारी जे मामले में सिंध सां धोखो कयो वियो। सिंध सरकार आईनी इख्तियार इस्तेमाल कंदे आदमशुमारी ते ख़दशनि जो इज़हार कयो है। मौजूदा वफ़ाक़ी सरकार नाअहल है। असां जॾहिं वफ़ाक़ में हुआसीं त सूबनि में पैदा थियल विछोटियूं ख़त्म कयूं, सभिनी खे हिकु प्लेटफॉर्म ते आंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।